कंबर न्यास सैंतुनी जी रिपोर्ट मूजिब वार जे ॻोठ में शहीद जे रहवासिन मर्द ऐं औरतुनि जे तरफ़ां ॻोठ जे पासरनि ख़िलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो कयो वेंदो। मौक़े ते इमदाद अली लाशरी, फरज़ाना लाशरी, दाद अली ख़ातून ऐं एहसान अली लाशरी समेत ॿियनि चयो त ॻोठ जे पासर हिम्मत अली उर्फ़ जज ऐं उनजे भाइर असांजे हिकु हफ़्तो अॻु ज़मीन वोड़ाई हुई, जंहिंजी असां थाणे ते वञी NC बि दाख़िल कराई हुई। असांखे इंसाफ़ त न मिलियो, पर हू बासर हुजण करे असां मथां NC दाख़िल कराइण सां गॾु केस बि दाख़िल कराए छॾियो आहे। असांजे घर में घिड़ी औरतुनि मर्दनि ते तशदुद कयो, जंहिंमें एहसान अलीअ जे बांह में धक लॻो ऐं औरतुनि जे तशदुद पिणु कयो वियो, जंहिं लाइ पुलिस जे बार बार वञी रहिया आहियूं ऐं हू केस दाख़िल करण लाइ तयारु न आहिनि। हुन मुतालबो कयो त अॻिली धुर मथां केस दाख़िल करे इंसाफ़ फ़राहम कयो वञे। किथां जी पुलिस आहे उहा? तालको वारा? हे मुंहिंजी घरवारी आहे अली अकबर लाशारी, मुंहिंजो सहुरो आहे। मुंहिंजी घरवारी आहे, हिनजे मथां हुनखे ग़लति गार्ड था करनि। असांजो अकबर सां को बि जहिड़ो कोन्हे को, ठीकु आहे। बाक़ी जज सिकंदर ऐं मुगल अदनबी फौद जॾहिं असांखे तूं ज़मानत कराए कोर्ट खां मोटी वियासीं शाम जो 27 तारीख़ 12 लेटर ॾेई असां हुते थाणे ते रिलीफ कराए ठप होना असां आबाद जे क्लास पुलिस असांखे ॿधियो। असां हुनखे लेटर बि ॾेखारियासीं, असां ज़मानत करे आयूं थाणे में, पोइ बि असांखे ज़बरदस्ती हुन सां फ़िरियादी गॾो जेको असांखे ज़ाल ते भेण ते पुलिस साम्हूं गारियूं पियो ॾे। असांखे थाणे ते हुते खणी विया, अधु कलाक बाद में असांखे छॾियो, असांखे ख़बर पई त जज हुन ॼाणी वञी असांखे ॿतराए पुलिस खां खणाए पोइ वञी मुंहिंजे भाउ जे दर ते हमलो करे विड़िया, जंहिं ते मुंहिंजा ॿार भॻाया, मुंहिंजी घरवारी खे धकिया अथनि, ॿ मुंहिंजी घरवारी खे धका, मुंहिंजी भॼाई मुंहिंजे धका, मुंहिंजे भाउ खे ॿाह में हथु धक लॻल आहे, असांजा धक ॾिखलास। मुंहिंजी घरवारी खे सिरोटा, कपिड़नि जूं तारूं, लतूं जेके हुनखे ब्लड पियो आहे, खून आयो आहे हुनखे, उहे असांखे रिपोर्टूं पयूं सभु। हे मुंहिंजी घरवारी जी रिपोर्ट आहे, हे मुंहिंजे भाउ जी रिपोर्ट आहे, ऐं मुंहिंजे भॼाई रिपोर्टूं आहिनि सभु। असांजी का FIR नथी कई वञे, एसोसी साहिब असांखे जवाबु ॾिनो आहे की असां FIR न कंदासीं। माना हुन ते पोइ कंहिंजो बि ज़ोर आहे या पैसनि जो चकर आहे, असां ग़रीब आहियूं, असांजो को बि अलाह सुवाह कोन्हे। चवंदा आहिनि त 100 इबाबत हिकु अदालत, असां सां इंसाफ़ कयो वञे। सुबुह असां कोरड़ बीठा आहियूं हिते, राति सां 9 ॾहें थाणे खां मोटी आया आहियूं, त वरी असां सुबुह ते आया आहियूं कोरड़ में, त सुबुह सां पुलिस जे घर बचनि में काहे पई आहे, पोइ मायूं क़ुर खणी वञूं त असां राति जहिड़ो पियो अथनि। जेका ॻोठ में पुलिस इनकारी कई आहे, सॼे ॻोठ वारनि पाड़े वारनि इहो ई चयो आहे त क़ुर शरीफ़ ते हे कूड़ा आहिनि, हुननि सां जहिड़ो राति थियो ई न आहे ॻोठ में। त बि असां ज़मानत करे आहियूं, पोइ बि पुलिस असांखे बाह ॿधी वेठी आहे। सर असांजो इंसाफ़ कयो वञे।